لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفثه بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة لساني يفقه قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد يرفع الله الذين آمنوا منكم والذين أوتوا العلم درجات والله بما تعملون خبير وقال الله تبارك وتعالى في مقام آخر قل هل يستوي الذين يعلمون والذين لا يعلمون إنما يتذكر أولو الألباب وقال الله تبارك وتعالى في مقام آخر
لو أنزلنا هذا القرآن على جبل لرأيته خاشعا متصدعا من خشية الله وتلك الأمثال نضربها للناس لعلهم يتفكرون. وقال النبي صلى الله عليه وسلم الدنيا ملعونة وملعون ما فيها إلا ذكر الله وما والاه أو عالما أو متعلما أو كما قال عليه الصلاة والسلام. हर किस्म जी हमद सना वडाई वाखान किबरियाई अज़मत व जलालत अकेले अल्लाह वहदहु ला शरीक महबूद बरक के जुदाए लातादाद अणगणिया भी हिसाब दुरूद सलाम हुजन इमामुल अंबिया इमामुल अतकिया इमाम हुदा खातमुर रसूल व खातमुन नबिय्यीन इमाम मुज्तबा अहमद मुस्तफ़ा हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जे खुतबा जुमअतुल मुबारक जो उन्वान है अल्लाह तबारक व तआला वट कुरान पाक जो इल्म हासिल करण वारन जो केतरो वडो मकाम है। अल्लाह तबारक व तआला इंसान ज़ात के पंहिंजी बंदगी पंहिंजी इबादत जे लाइ पैदा कयो आहे। अल्लाह ताला जी जेका बंदगी ऐं इबादत थींदी उहा थींदी शरीयत जे इल्म मुताबिक़। शरीयत में जेको अल्लाह तबारक व तआला हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते इल्म नाज़िल कयो आहे उहो इल्म मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजी उम्मत के सहाबा किराम के तालीम ॾिनो ऐं इन इल्म जी तालीम पोइ अॼु ताईं हलंदी अचे पई। इहे क़ुरान पाक ऐं मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो जेको फरमान आहे इहो शरई इल्म आहे। जेकॾहिं असांखे इन इल्म जी ॼाण हूंदी असीं नमाज़ पढ़ूं था, नमाज जो तौर तरीक़ो नमाज जो दुआऊं असांखे सिखणियूं पवंदियूं त क़ुरान मां या मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान। नमाज जे बारे में बि असांखे इल्म असांखे ॼाण हुजणु लाज़मी आहे। जेकॾहिं इल्म ऐं ॼाण असांखे कोन्हे का त रुकू कीअं कबो, सजदो कीअं कबो, रुकू में छा पढ़बो, सजदे में छा पढ़बो, ऐं अतहियात में वेहूं था त छा पढ़बो, कहिड़ियूं कहिड़ियूं दुआऊं कहिड़ी तरतीब सां पढ़बियूं। ऐं नमाज़ में जेकॾहिं असांखां का शइ रहिजी वञे हली तो पोइ उन जो इज़ालो असां कीअं कयूं। इन शइ जे लाइ सम्झण जे लाइ इन शइ खे चङी तरह सां अदा करण जे लाइ असां वटि इल्म जो हुजणु ज़रूरी आहे, ॼाण जो हुजणु ज़रूरी आहे। दुनियावी कई खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि जा मिसालियूं जेकॾहिं को बि असां कमु करियूं था, कंहिं बि कम में को बि अनाड़ी हथु कोन विझंदो, बे इल्म नावाकिफ़ माण्हू हथु कोन विझंदो। आउं आलिम आहियां, आउं हाफ़िज़ आहियां, आउं खणी पानो वेही रहां त आउं मोटरसाइकिल जो मिस्त्री आहियां, मूंखे ॿुधायो त नतीजो छा निकिरंदो मोटरसाइकिल जो। अहिड़े हिसाब सां जेकॾहिं कंहिं माण्हू खे हिकिड़ी शइ जो फन आहे ऐं उहो वञी करे ॿी शइ में हथु विझे त आउं इहा ठाहियां थो, आउं हिन जी ॼाण रखां थो, नतीजो छा निकिरंदो। अहिड़े हिसाब सां हर शइ जो जीअं दुनियावी शयुनि जी ॼाण महारत मारिफत हुजणु लाज़मी आहे, ईअं ई अल्लाह तबारक व तआला जी इबादत करण जे लाइ, अल्लाह ताला जी बानब करण जे लाइ, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत करण जे लाइ
इल्म ॼाण मारिफत हुजण लाज़मी आहे। जेकॾहिं न त असां को बि कम ईअं करियूं पिया जिनजो इल्म न आहे त असां वटि उनजी क़दुरु क़ीमत बि कान हूंदी, असांखे उनजो अहसास बि कोन हूंदो, असां वटि उनजी ज़िमेदारी जो बि अहसास कोन हूंदो त इहा केतिरे क़दुरु क़ीमती शइ आहे, केतिरे क़दुरु अहमियत वारी शइ आहे जो आउं इनखे अदा कयां, इहा शइ मूं ते लाज़मी आहे। ऐं यकीनन क़ुरान, हदीस, अज़ान, सफ़ाई, अक़ीदत तौहीद, दीन इस्लाम जी दावत व तबलीग, क़ुरान खे पढ़णु सम्झण जी असां वटि का बि वैल्यू कान्हे, का हैसियत कोन्हे, का अहमियत कोन्हे, इन का क़दुरु क़ीमत कोन्हे का। छो? असां इन खां नावाक़िफ़ आहियूं, असांखे ख़बर ई कान्हे का त इहो केतिरे क़दुरु अज़ीम दौलत आहे इहा। इन खे हासिल करण खां पोइ असांखे केतिरे क़दुरु अल्लाह जे तरफ़ां भला भाङा मिलंदा, केतिरे क़दुरु दुनियावी इज़तूं मिलंदियूं, क़बर में इज़तूं मिलंदियूं, महशर में इज़तूं मिलंदियूं, ऐं जन्नत में केतिरे क़दुरु असांखे इनामात मिलंदा। असांखे इन शइ जो इल्मु कोन्हे न, तॾहिं असां वटि इन शइ जी वैल्यू कान्हे का। अचो अल्लाह तबारक व तआला जे क़ुरान पाक खां पुछा करियूं था त क़ुरान पाक केॾी वॾी अज़ीम शइ आहे जेका अल्लाह ताला क़ुरान इंसाननि जे लाइ शइ नाज़िल कई आहे। इन खे असां केतिरे क़दुरु हक़ार जी नज़र सां ॾिठो आहे, केतिरी असां इन खे वैल्यू ॾिनी आहे, क़ुरान खां पुछा करियूं था त क़ुरान करीम केतिरे क़दुरु अहमियत वारो किताब आहे। हीअ जेके पहाड़ूं आहिनि, अल्लाह तबारक व तआला ज़मीन पैदा कई त ज़मीन लुॾण लॻी, हिकिड़ी जॻह ते बीहे कान पई। पोइ रब करीम फरमायो व अलक़ा फिल अर्दि रवासिया अन तमीदा बिकुम, रब करीम जे मन ज़मीन खे पैदा कयो, ज़मीन लुॾण लॻी। अल्लाह करीम पंहिंजे क़ुरान पाक में फरमायो आहे रब करीम पोइ पहाड़ पैदा कया ज़मीन जे मथां, बतौर सुंभनि जे, बतौर किलनि जे ठोके छॾियईं त ज़मीन लुॾे न, ज़मीन लुॾी करे मुंहिंजे ॿारनि खे तकलीफ़ न ॾे। रब करीम में इहे जबल, इहे पहाड़ूं पैदा करे हिन ज़मीन खे बीहारे छॾियो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जबलनि जी ताक़त ऐं कुवत बयान कई आहे, जबलनि जो वज़न बयान कयो आहे जो 7 ज़मीननि खे इहे जबल बीहारियो बीठा। रब करीम फरमायो इहे जबल एॾी वॾी ताक़त ऐं कुवत जे हुजण जे बावजूदि जेकॾहिं ही तव्हांजे मुंहिंजे मस्जिदनि में ही जेको 30 सुबारनि वारो क़ुरान आहे, जेके मुल्ला पढ़ंदा आहिनि, असांजे मुआशिरे में उन्हनि खे मुल्लो चयो वेंदो आहे, जेके खुदा बि चयो वेंदो आहे, जिन्हनि जे बारे में हकारत वारी ज़बान हलाई वेंदी आहे त इहे रुगो खाइण जे पोयां आहिनि, इहे रुगो पेटूणा थी विया आहिनि हलिया, थुल्हा थी विया आहिनि हलिया, थंबरा थी विया आहिनि हलिया। जेके क़ुरान पाक पढ़ण वारा, ॿारनि खे पढ़ाइण वारा, सम्झाइण वारा, हिकिड़े हिकिड़े हर्फ़ जी जेकॾहिं असां क़ीमत जो अंदाज़ो लॻायूं, जेके आलिम, जेके मौलवी, जेके मुल्ला असांजी ज़बान में आहिनि, जेके असांजे बचड़नि खे अलिफ खां वठी या ताणी पहिरीं तख़्ती पढ़ाईंदा आहिनि, तव्हांजे ॿारनि जी मश्करी बि बर्दाश्त कनि, तव्हांजे ॿारनि जी भॼ डुक बि बर्दाश्त कनि, तव्हांजे ॿारनि जी क़ुरान पाक खे सही न पिया रखी सघनि, उन्हनि जी तरबियत कनि, इहा बि बर्दाश्त कनि। जेकॾहिं घणो तंग कनि त उस्ताद दाबो ॾिए, ॿार रोई करे घर पुॼे थो, माउ पीउ खे दाह ॾिनी आहे, या अरदा आकरा थी करे मुल्ला वटि पहुची विया, अलाए मुल्ला मुंहिंजे ॿार खे छो दाबो ॾिनो आहे, इहो बि बर्दाश्त कनि। ओ मुसलमानो, जेकॾहिं असां सम्झूं हा त इहो क़ुरान पाक केतिरे क़दुरु अज़ीम कमु आहे पढ़ाइणु, इहो क़ुरान पाक केॾी वॾी दौलत आहे त यकीनन असां कॾहिं बि इहे ज़बान दराजो न करियूं हा, यकीनन असांजे ज़हननि में इहे गंदियूं सोचूं कॾहिं बि न अचनि हा, यकीनन असांजे ज़मीरनि में, इन मस्जिदनि में वेठल इन पाक कलाम खे पढ़ाइण वारनि जे बारे में इहे बुरा ख़्यालात ज़मीरनि में कॾहिं बि न अचनि हा, इहे ग़लति ॻाल्हियूं कॾहिं बि न कयूं हा। अल्लाह जो क़ुरान फरमाए थो लौ अनज़लना हाज़ल क़ुरान
القرآن على جبل لرأيته خاشعا متصدعا من خشية الله وتلك الأمثال نضربها للناس لعلهم يتفكرون. ओ दुनिया वालों, कुरान पाक जी कदरों कीमत के समझो. कुरान पाक कितरे कदर अजीम किताब. रब करीम फरमायो जेकर इन्हें कुरान पाक उन्हें पहाड़न ते नादिल करया हा ते ये पहाड़ भी कुरान पाक जी अजमत, कुरान पाक जो तकद्दुस, कुरान पाक जी पाकाई, कुरान पाक जो मकाम, कुरान पाक जो अदब, कुरान पाक जो एहतराम, कुरान पाक जो अजमत बर्दाश्त न कंदे ये पहाड़ भी जरा जरा थी वनन हलिया हा. अल्लाह रब्बुल आलमीन कांड जाते तसाजा रब करीम केड़ी अजीम किताब जो तोसा के जिम्मेदार बनाए रहे हो. ये पहाड़ भी कुरान पाक जी अजमत बर्दाश्त कौन करे सगना. रब करीम फरमायो ही कुरान असा इंसान जी हिदायत और रुशद जे लाए, ही कुरान असा इंसान जी रहनुमाई जे लाए, ही कुरान असा इंसान जी रहमत जे लाए, ही कुरान असा इंसान जी बरकत जे लाए, ही कुरान असा इंसान जी बख्शिश जे लाए, ही कुरान असा इंसान जी सुकूनियत जे लाए इंसान जे लाए नादिल कयो आ. व तिलकल अमसाल रब करीम फरमायो एडी वडी पहाड़न ताकतवरन जो मिसाल असा छो बयान कयो आ लअल्लहुम यतफक्करून. जियत इंसान गौर फिकर कन, सोचो विचार कन, तदब्बुर कन तो कुरान पाक के लिए अजीम दौलता असा उन्हें के किया वर्तवा कितरो पढ़ियो आ, कितरो समझो आ, कितरो कुरान जो हक अदा कयो आ. कुरान पाक एडी अजीम दौलता ऐं पोइ जेके ने कुरान पाक के सिखनि था पढ़नि था अल्लाह वटि उन्हनि जो केॾो मक़ाम आहे, मोहम्मद करीम जो केॾो वॾो मक़ाम आहे. अल्लाह ताला जी मखलूकनि वटि इन्हनि जो केॾो वॾो मक़ाम आहे. भले कुझु बि सम्झो असां, पर रब करीम उन्हनि जो मक़ाम बयानु कयो आहे, मोहम्मद करीम उन्हनि जो मक़ाम बयानु कयो आहे ऐं क़ुरान करीम में बयानु कयो आहे, हदीस पाक में बयानु कयो आहे. असां केतिरियूं बि ज़बान दराज़ो करियूं न उन्हनि ते असीं कुझु बि नथा करे सघूं. उन्हनि ते असांजी ज़बान दराज़ी जो असर कोन पवंदो. बल्कि रब करीम जे प्यारे पैगंबर ख़बर आहे छा फरमायो, अद्दुनिया मलऊनतुन, ही दुनिया सारी जी सारी मलऊना, अल्लाह जी पिटकारियल आहे. अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां हिन दुनिया ते लानत वसंदी रहे थी. व मलऊनुन मा फीहा, जेको कुछ इन सारी दुनिया में आगे वो भी मलून आ. अल्लाह जी रहमत का खालिया, अल्लाह जी बरकत का खालिया, अल्लाह जे फजलो बाज का खालिया. इल्ला ज़िक्र अल्लाह, सिवाय अल्लाह जे ज़िक्र जे, अल्लाह जी इबादत जे. अल्लाह रब्बुल आलमीन जो ज़िक्र, अल्लाह जी इबादत जेके जेके माण्हू कनि था उहे लानत खां बाग़िर आहिनि, अल्लाह जी रहमत में आहिनि. अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत में जेके ज़िंदगी गुज़ारनि था उहे अल्लाह जी बाज में आहिनि, अल्लाह जे राज़बे में आहिनि, अल्लाह जे कुर्ब में आहिनि. जेके अल्लाह जे ज़िक्र खां, अल्लाह जी इबादत खां ॿाहिर ज़िंदगी गुज़ारनि था, मोहम्मद करीम फरमायो उहे लानती आहिनि. जे दुनिया सां उन्हनि जो ताल्लुक़ आहे उहा बि लानती, जे मकान सां उन्हनि जो ताल्लुक़ आहे उहे बि लानती, जे अल्लाह जी इबादत खां गाफ़िल संगत सोबत सां ताल्लुक़ आहे उहा बि लानती, जे कारोबार सां ताल्लुक़ आहे उहे बि लानती. जेकॾहिं अल्लाह जी इबादत खां, अल्लाह जे ख़ौफ़ खां, अल्लाह जी ज़कात खां, अल्लाह जे सदको ख़ैरात खां, अल्लाह जे उश्र हक़ाइक़ खां जेकॾहिं अव्हां जी ज़िंदगी, अव्हां जो कारोबार, अव्हां जो माल, अव्हां जा फसल ख़ाली आहे न त यादि रखी छॾियो मोहम्मद करीम फरमायो इहे माण्हू बि लानती, इन्हनि जा फसल, इन्हनि जी दौलत बि मलऊन, ढूंढा दॿा. वमा वाला
अल्लाह जी इबादत का बाद में जेके बने कंजा कम आइन जेके रब करीम के पसंद आइन जिन्हनि जे करण जो रब करीम हुक्म दिनो आ उहे सब रब्बुल आलमीन जा महबूब तरीन अमल जेके माण्हू उहे अमल कन था उहे अल्लाह जा प्यारा अल्लाह जी रहमत वारा अल्लाह रब्बुल आलमीन जा महबूब सगोरा आइन जेकॾहिं उहे अमल नथा कनि जेके रब खे प्यारा आहिनि तो इहे माण्हू मलऊन आहिनि गुनाहनि जा कम मलऊन आहिनि जेके माण्हू गुनाहनि जी ज़िंदगी गुज़ारिन था उहे मलऊन गुनाहनि वारा कम बि मलऊन मोहम्मद करे फरमायो औ आलिमा औ मुतअल्लिमा ओ दुनिया वारो तव्हांजी इहा दौलत तव्हांजा ये हुस्न तव्हांजा ये दुनियावी इल्म तव्हांजो ये दुनियावी डिग्रियूं तव्हांजा ये कायदा कानून तव्हांजो ये चालाकियों तव्हांजो ये फनकारियों फने कानियो अल्लाह मोहम्मद करीम अटका बि इज्जत कोन्ह रखन मोहम्मद करीम फरमायो हिन ज़मीन जे पुट में अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफा अल्लाह जी रहमत जो के सबब अथव त दीन जा आलिम दीन अथव या दीन सिखण वारा तालिब इल्म अथव जिते जिते अल्लाह जे दीन जा आलिम हूंदा उते अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफा बाज वसंदी आ जिते कुरान पाक जा तालिब इल्म हूंदा कुरान पाक सिखण वारा हूंदा मोहम्मद करीम फरमायो ते अल्लाह जी रहमत अल्लाह जी बाज अल्लाह जी बरकत वसंदी आ उते लानत न वसंदी आ मना मोहम्मद करीम दुनिया वारन के छा पैगाम दिनो आ दो दुनिया वारो आलिमन सां बुग़्ज़ करियो था हसद साड़ करियो था नफरत करियो था आलिमन जे बारे में गलत बयानो गलत ज़बानो हलायो था उन जी गिला गिबत करियो था नंढड़ा नंढड़ा जेके तालिब इल्म सगोरा आहिनि जेके मिट माइट छॾे करे पंहिंजो ख़ुशियूं खेल तमाशा छॾे करे तव्हांजी औलाद घुमे फिरे पई नशियो मंशियात में ज़िंदगी गुज़ारे पई रुलण पिणण में ज़िंदगी गुज़ारे पई पर अवां जे साम्हूं परे परे जा बचड़ा कुरान वेही पढ़न पिया कुरान हदीस जा दर्स ॾियनि पिया इहे के आम माण्हू न आहिनि मोहम्मद करीम फरमायो जिते इहे अथव उते अल्लाह जी बाज आ जिते इहे अथव उते अल्लाह जी बरकत आ जिते इहे अथव उते अल्लाह जो राज़ को आ वगरना सारी दुनिया ढूंढई मलून ऐं धप्पा अंदाज़ो लगाए एडी वॾी शरई इल्म सिखण वारनि जो एॾो वॾो मक़ाम आहे क़ुरान जो मिसाल बयान करे आयुसि हाणे क़ुरान पाक सिखण वारनि जो मिसाल बल हुआ आयातुम बय्यिनातुन फी सुदूरिल लदीना ऊतुल इल्म वमा यजहदु बिआयातिना इल्लल काफिरून रब करीम फरमायो ही कुरान पाक जेको अल्लाह साईं जो कलाम आ अल्लाह रब्बुल आलमीन जा जुमला रब करीम जो पाक ॻाल्हाइणा इहो कंहिंजे सीने में आ के दुनिया जे कंहिं वॾेरे जे सीने में आ के दुनिया जे कंहिं चौधरी जे सीने में आ के पैसे वारे जे सीने में आ ही नंढड़ा नंढड़ा जेके ग़रीब मिस्कीन तालिब इल्म क़ुरान पढ़नि था अल्लाह फरमायो उन्हनि जे सीने में आ केॾो वॾो एहसास आहे इन्हनि माण्हुनि जो अल्लाह से फरमायो इन क़ुरान पाक जो इनकार करण वारा काफ़िर आहिनि इन क़ुरान पाक खे यादि करण वारनि जी बेइज़्ज़ती करण वारा काफ़िर मुनकिर अल्लाह से फरमायो इन क़ुरान पाक पढ़ण सिखण वारनि जी इज़्ज़त न रखण वारा काफ़िर थी सघंदा मुसलमान ना अंदाज़ो लगाए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सुनन अबी दाऊद किताबुल अदब बाब तंज़ील नास मनाज़िलहुम हदीस नंबर 4838 मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्न मिन इजलालिल्लाह ओ मुसलमानों कन्न खोले करे ॿुधजो दिलनि जा ताक खोले करे ॿुधजो जेके दुकाननि ते जेके चौकनि चौराहनि ते जेके टेबुलनि ते कुर्सियुनि ते जेके होटलनि ते वेही करे मौलवियुनि जे बारे में घटि वधि ॻाल्हायो था इंसानी तौर कमी पेशी हर इंसान खां थींदी आहे गुनाह हर माण्हू खां थींदो आहे पर यादि रखी छॾिजो
कंहिं माण्हू खे तव्हां निशानो बणाइण खां पहिरियां पहिरियां पंहिंजे गिरबान में ज़रूर सोचजो। मोहम्मद करीम फरमायो इन्न मिन इजलालिल्लाह, अल्लाह जी इज्जत मजा इहा हिक ॻाल्हि आहे। इकरामु दी शैबतिल मुस्लिम, मुसलमान पोड़ो आ, झूरो आ, कमज़ोर आ, उन्हें जी केर इज्जत करे दो, हुस्न सुलूक सां पेश अचे दो, प्यार ऐं अदब सां ॻाल्हाए दो, उनके कंहिं शइ जी ज़रूरत पईंदी उहा पूरी करे दो। इन मुसलमान पोड़े जी इज्जत करण वारो हकीकत में उहो अल्लाह जी इज्जत बियो करे। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो व हामिलिल कुरान गैरल गाली फीही वल जाफी अनहु, जेको कुरान पाक जो हाफिज़ आ, कुरान पाक सिखण वारो आ, कुरान पाक सिखारण वारो आ, कुरान में गुल बि नथो करे, वाधारो बि नथो करे, कुरान में घटताई बि नथो करे, इहो बि इज्जतनि जे लाइक़ आ। जेको माण्हू अहिड़े माण्हू जी इज्जत करे थो, यकीनन उहे पंहिंजे रब करीम जी इज्जत थो करे। छो जो उन रब करीम जो कलाम उन माण्हू जे सीने में आ। रब करीम जो कलाम सिखण वारो आ, रब करीम जो कलाम सिखारण वारो आ। जेको माण्हू उन मौलवी जी, उन हाफिज़ जी, उन तालिब इल्म जी इज्जत करे तो यकीनन वो अल्लाह जे कुरान पाक कलाम जी इज्जत बियो करे। जेको अल्लाह जे पाक कलाम जी इज्जत तो करे, यकीनन वो रब करीम जी इज्जत तो करे। ओ मुसलमानो, कुरान पढ़ण वारनि जो ही मकाम आ। अल्लाह से किथे भी कोन फरमायो न कुरान में न हदीस में तो दौलत वारनि जी इज्जत अल्लाह जी इज्जत आ। किथे भी कोन चई तो वापारियनि जी इज्जत अल्लाह जी इज्जत आ। किथे भी कोन चई तो दुनिया जे हुक्मराननि जी इज्जत अल्लाह जी इज्जत आ। ना रब करीम जे प्यारे पैगंबर करीम फरमायो आ, जेके कुरान पढ़ण सिखण सिखारण वारा आहिनि, जेके उन्हनि जी इज्जत कंदा, यकीनन उहे पंहिंजे प्यारे रब करीम जी इज्जत करण वारा आहिनि। ही उन्हनि जो मकाम आ। फरमाई यरफ़इल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात वल्लाहु बिमा तअमलून खबीर। अल्लाह करीम उन्हनि माण्हुनि जो वॾो शान थो रखे, वॾो मान थो रखे, वॾो मकाम ऐं मर्तबो थो रखे। अल्लाह उन्हनि जा वॾा दर्जात रखंदो आहे। अल्लाह उन्हनि खे हमेशह मथां रखंदो आहे। किननि खे जिन्हनि अवाम जा ईमान आंदो आहे, अमल साले कया, ऐं उन्हनि माण्हुनि खे रब करीम मथां रखंदो आहे जिन्हनि खे रब करीम क़ुरान पाक जो इल्म अता कयो आहे। इन्नल्लज़ीन यतलूना किताबल्लाह व अक़ामुस्सलाता व अनफ़क़ू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रन व अलानियतन लम तिजारतन लन तबूर। रब करीम फरमायो आहे, बेशक उहे माण्हू जेके क़ुरान पाक पढ़नि था, जेके नमाज पढ़नि था, जेके अल्लाह जी राह में ख़र्च कनि था, उहे अहिड़ो कारोबार कनि था, अल्लाह रब्बुल आलमीन सां सौदो कनि था, अल्लाह सां ख़रीदो फ़रोख़्त कनि था, अल्लाह सां ॾेती लेती कनि था। ऐं इहो अहिड़ो कारोबार आहे जेको अणखुट कारोबार आहे, अहिड़ो कारोबार आहे जेको बरकतनि सां भरियल कारोबार आहे, अहिड़ो कारोबार आहे जेको रहमतनि सां भरियल कारोबार आहे, अहिड़ो कारोबार आहे जेको अल्लाह जी बाज सां भरियल कारोबार आहे, अहिड़ो कारोबार आहे जेको अल्लाह जी रज़ा, अल्लाह जी मोहब्बत, अल्लाह रब्बुल आलमीन जे तक़र्रुब सां भरियल कारोबार आहे। इहो कॾहिं बि खुटण वारो कारोबार न आहे। ही क़ुरान पाक पढ़ण वारनि जो अल्लाह साईं शान बयान कयो आहे। मोहम्मद करीम फरमायो इन्नल्लाह यरफ़उ बिहादल किताब अक़वामा व यदउ बिही क़ौमन आख़रीन। बेशक अल्लाह करीम जेके माण्हू ही किताब क़ुरान पाक सिखनि था, जेके इन ते अमल कनि था, अल्लाह करीम उन्हनि जा शान ऊंचा रखंदो आहे, उन्हनि जा तज़किरा ऊंचा रखंदो आहे। अल्लाह करीम उन्हनि जा मक़ाम मर्तबा मथां रखंदो आहे। जेके क़ुरान पाक खे पुठी ॾियनि था, क़ुरान पाक जे बारे में घटि वधि ॻाल्हाइनि था, क़ुरान पाक खे पढ़नि सम्झनि नथा, अल्लाह करीम जे प्यारे पैगंबर करीम फरमायो अल्लाह इन्हनि माण्हुनि खे ज़लील करे किराए रुसवा करे छॾींदो आहे। क़ुरान पाक खे पढ़ण वारनि जा, यादि करण वारनि जा
सिखण ऐं सिखाइण वारनि जा अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान पाक फज़ाइल पियो उन्हनि जी शान पियो ॿुधाए। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मस्जिद नबवी में वेठा आहिनि, हज़रत सफ़वान बिन उसाल अल मुरादी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन मस्जिद में आयो बयान पियो करे। ऐं मस्जिद में आयुसि, मोहम्मद करीम के ॾिठो आहे, वहुवा मुत्तकिउन फिल मस्जिद। साहबा किराम कीअं मोहम्मद करीम जी हिकिड़ी हिकिड़ी अदा खे नोट कंदा। जॾहिं मस्जिद में आयो आहे, मोहम्मद करीम के ॾिठो अथमि, वो टेक लगायो वेठा आहे मस्जिद में। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टेक लगाए वेठो, भित के टेक लगाए वेठो। इन लफ़्ज़नि मां छा थो मालूम थिए त जेकॾहिं को थकी थो पवे, को कमज़ोर आहे ऐं फारिग वेठो आहे, पर जुमे में इन शइ जी इजाज़त कोन्हे, तो पोइ उहो माण्हू भित खां टेक लगाए वेही सघे। पर जुमे में ख़ुसूसी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम आहे त टेक न आहे लॻाए। हूँ आम हालात में तो मस्जिद में वेठा है। आऊं आयो आहे मस्जिद में, मिठड़े मोहम्मद करीम के ॾिठो आहे त टेक लगाए वेठा आहिनि। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी टेक में सुर्ख ॻाढ़े कलर जो एक विहाणो भी मौजूद आहे। चए थो इन्नी उरीदो इन्नी अतईतु अतलुबुल इल्म। अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मस्जिद में आयो आहे, इन इरादे सां आयो आहे, इन ख़्याल सां आयो आहे तो जो आऊं इल्म हासिल करियां। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे कन्ननि ते सहाबी सगोरे जा ये जुमला पवणा हा। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी वेहक मटिजी वई हली सिधा थी करे वेही रहिया। हे कुरान पाक जो इल्म सिखण वारा जो मोहम्मद करीम वटि मक़ाम। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़बान मजा कहिड़ा जुमला निकता। मरहबम बितालिबिल इल्म, मरहबम बितालिबिल इल्म, मरहबम बितालिबिल इल्म। ए कुरान पाक जा इल्म जो सिखण वारा, शरीयत जो इल्म सिखण वारा, भले आयो आ, जी आयो आ, सदा आयो आ, तुझे लाइ आदर भाव आ, खुश आमदीद आ। तुझे अचण सां, तुझे इन इरादे सां मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके खुशी थी आ। अॻिते मोहम्मद करीम फरमाईंदा, बेशक जेको तालिब इल्म शरीयत जो इल्म सिखण वारो माण्हू आ, अल्लाह रब्बुल आलमीन जा फरिश्ता जेके आहिनि पंहिंजा पर उन्हीअ तालिब इल्म जे पेरनि जे हेठों विछाईंदा। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, को फरिश्तो फरिश्ते जे मथां, फरिश्तो फरिश्ते जे मथां तांजो आसमान ताणी पहुचंदा। इन तालिब इल्म जो शान मान मकाम मर्तबो बयान कंदे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ये फरिश्ता फरिश्तन में ऐलान कंदा वञंदा, ओ फरिश्तो गरीब जो ॿारा, मिस्कीन जो ॿारा, कपड़ा फाटल अथस, जूता भी कोन अथस, परे खां आयो आ, दुनियावी तालीम छॾे आयो आ, खुशियूं छॾे आयो आ, आयो छाजे लाइ? अल्लाह जो कुरान सिखण जे लाइ, मोहम्मद करीम जो फरमान सिखण जे लाइ। उहे फरिश्ता हिक ॿिए खे ॿुधाईंदा वञनि पिया था, फरिश्ता ख़ुशि थींदा पिया वञनि, फरिश्ता मुबारक हूंदियनि पिया, फरिश्ता मोहब्बत जा ऐलान कंदा वञनि पिया था त इन तालिब इल्म सां असीं मोहब्बत करियूं था, इन्हीअ जे करे मोहब्बत करियूं था जो पाक कलाम कुरान मिठड़े मोहम्मद करीम जो फरमान सिखण आयो आहे। अल्लाह जा फरिश्ता मोहब्बत कनि था। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, मजतमा कौमुम मिन कौमिन बुयूतुम मिन फी बुयूतिल्लाह। मोहम्मद करीम फरमायो, का भी कौम, को बि टोलो, के भी शख्स गॾु थियनि था अल्लाह जे घरनि मजाऊं के घर में, उते वेही करे हलाल हराम जो ॻाल्हियूं सिखनि था, कुरान पाक जा अहकाम सिखनि था, मोहम्मद करीम जो फरमान सिखनि था, हलाल चाहे हराम चाहे जायज़ चाहे नाजायज़ चाहे ये सिखनि था, हिक ॿिए खे सेखारींदा। मोहम्मद करीम फरमायो, अल्लाह जी बाज, अल्लाह जी रहमत व
वसण शुरू थींदी आहे, उन्हनि खे बुकोड़े वेंदी आहे, अल्लाह जे तरफ़ां सुकूनत नाज़िल थींदी आहे, अल्लाह जा फ़रिश्ता उन्हनि जा चौकीदार ऐं मुहाफ़िज़ थी करे विहंदा आहिनि। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह करीम उते फ़रिश्तनि में अर्श ते इन्हनि तालिब इल्मनि जो, इन्हनि ग़रीबनि मिस्कीननि जो, मुआशिरे जी जेके नज़रनि में किरियल आहिनि उन्हनि जो मक़ाम रब करीम फ़रिश्तनि वटि बयान कंदो आहे। मोहम्मद करीम अॻिते फरमायो, मम बत्ता अमलुहु लम युस्रिअ नसबुहु, जेको अमल में खुटी पियो हलियो, जेको अमल में खसारे में पइजी वियो, जेको अमल पूरो न कमाए सघियो आहे, अल्लाह वटि नाकाम थी हलियो। केॾो वॾो हसबो नसब ख़ानदान आलीशान छो न हुजे, माण्हू कामयाब नथो थी सघे। ऐं ख़ुशनसीब आयो उहे माण्हू बि जेके इन्हनि तालिब इल्म जो ख़्यालु रखो था। चोथों ॾींहुं आहे, फजर जी नमाज़ पढ़ी करे दुआ कयूं त असां वटि मदरसे में हिते कराची होटल ते जेके 2 खां शागिर्द थींदा 15 खां 18 शागिर्द आहिनि, ऐं जेके अख़राजात आहिनि उहे 50 खां 60 हज़ार रुपया चंदो करे पूरी कयूं पिया। उहे वॾा ख़ुशनसीब माण्हू आहिनि जेके तामुन कनि था। यकीनन तव्हांजो हीअ अॼु ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। तक़रीबन 7 मस्जिदनि में, घणनि मस्जिदनि में, 7 मस्जिदनि में पंहिंजे मदरसे जा ई तालिब इल्म जेके ज़ोहर नमाज़ ते जमायती ईंदा आहियो, जिन्हनि खे दर्स ॾींदा आहिनि, 7 मस्जिदनि में इहे नंढड़ा अॼु जुमा पढ़ाइण विया हुआ। केॾी वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ही तव्हांजी कमाई, ही तव्हांजा रुपया टका अजाया कोन वेंदा। ॿिए पासे पैकेज, महांगियूं मोबाइलूं, महांगा कपिड़ा, हजमन खां हार सिंगार, सुहारी जा जनादा, गुडका सोपारियूं, होटलनि ते कचहरियूं ऐं कढ़ाइयूं, इहे सभु ढूंढ धप, आरज़ी तौर ख़ुशी सुकून ख़तम। इन जो हाल इहो थी वियो आहे। पर हेॾा ई तव्हांजे लाइ सदक़े जारी आहे। ॻाल्हि पे कयूं त 3 ॾींहं दुआ पढ़ी, फजर नमाज़ पढ़ी दुआ पियो कयां, दिलि में इहो ख़्यालु आयो आहे त हाणे असां ईअं कयूं, वरी ॿी गाॾी वठूं ऐं हिन पासे जो जेको इलाइक़ो आहे हिते जा बि माण्हू चवनि पिया त साईं असांजा ॿार भाणे ॾेई तव्हां वठी वञो मदरसा। अल्लाह खां दुआ कईसूं, अल्लाह से पाणे रस्ता खोली, पाणे रब करीम दरवाज़ा खोलींदो। अल्लाह जा रब्बुल आलमीन जा बाना जिन्हनि खे रब करीम नवाज़ियो पाणे तावन कयो त अल्लाह जा बाना ही आम सौदो कोन्हे को, ही खसारे वारो सौदो कोन्हे। अल्लाह जो क़ुरान पढ़ो न, पोइ ख़बर पवंदी। शुरू में मूं ॻाल्हि करे छॾी आहे त असां वटि इन शइ जो वैल्यू छो कोन्हे। मोटरसाइकिल आहे, जेको मोटरसाइकिल वठे थो उनखे ख़बर आहे त एतिरा हज़ार ॾेई करे वठी आयो आहे। केर बि सवाल ई ईंदो न उनखे खुटको हूंदो, गाॾी ॾियांसि या न ॾियांसि, छो जो वैल्यू आहे, क़ीमत आहे, अॻियां अहमियत आहे। मुआशिरो ख़राबु आहे, अॻियां ख़बर आहे छा थिए, नुक़सानु थींदो, तबाही थींदी। वरी जंहिं वटि वॾी गाॾी आहे कार, उन वटि कार जी वैल्यू आहे। ट्रैक्टर आहे त ट्रैक्टर जी वैल्यू आहे। हिकिड़ो मिसाल, दुनिया वारनि जी नज़रनि में ही छा आहिनि मौलवी, नंढड़ा तालिब इल्म मदरसे में पढ़नि, उते मौलवी सेखारे वियो। मूं जहिड़ो घणेई मथो पियो हाणे सम्झाए पियो, बाबा तव्हांजो वॾो मक़ाम आहे अल्लाह वटि, अल्लाह वटि त बि इज़तनि जा वॾी इज़तनि वारा आहियो। ठीकु आहे, उहे नंढड़ा ॿार निकिता, जूतो छिकंदो, मोची वटि वञी जूतो सिबराई, 3 या 4 टांका लॻा, हिकिड़ी कई टुटल हुई, जूतो जे महिल वापसि ॾिनई त चई जज़ाकल्ला। ऐं जज़ाकल्ला ख़ाली अरबी जो लफ़्ज़ आहे, असांखे ख़बर कोन्हे जज़ाकल्ला जो मतिलबु छा आहे। जज़ाकल्ला जी माना आहे अल्लाह तव्हांखे हिन जो बदिलो ॾे। अल्लाह कारण जेके माण्हू कमु कंदा उन्हनि खे अल्लाह जेको बदिलो ॾींदो, छा था सम्झो? बदिलो अणपूरो हूंदो, बदिलो नाक़िस हूंदो, बदिलो खुटल हूंदो, बदिलो हल्को हूंदो? न, जी जज़ाकल्ला, अल्लाह तोखे बदिलो ॾींदो।
वो जाहिल अनपढ़ वठी छोकिरे खे कन मां वटां ई बताड़ो छॾे ॾिनईसि जज़ाकल्ला बज़ाकल्ला ही कान हेॾा पैसा ॾे जीअं असांजो मुआशिरो ॻाल्हाईंदो आहे। अल्लाह अकबर कबीरा हे रोईंदो वीचारो हलियो आहे। साईं तो त चयो त क़ुरान वारनि जो वॾो शान आहे, हीअ न त मूंखे ॿिनि टांकनि ताईं ॿ थपड़ो आहे कढियो आहिनि। चई अबा इहा ॻाल्हि आहे। पोइ छा कयूं हुनखे हिकिड़ो हीरो ॾेई छॾियो। चई हाणे हीरो खणी वञ सब्जी मंडीअ में, भाॼी वारी मंडी में खणी वञ, खणी वियो मूंखां वठो मूंखां वठो मूंखां वठो। उन्हनि खे कहिड़ी ख़बर हीरो छा आहे। वापसि खणी आयो। चई केरु वठे कोन त चई बाबा हाणे तूं सोनारे जी बाज़ार में वञ। उते जीअं वियो पहिरीं दुकान ते लथो। चई पुट हिन जी क़ीमत तूं ॿुधा घणी वठंदे, हिन जी क़ीमत तूं ॿुधा घणी वठंदे। अल्लाह अकबर कबीरा। मोटी आयो। चई साईं सोनारे जी पहिरीं दुकान ते लथो आहे, चए थो तूं ॿुधा क़ीमत घणी वठंदे। जॾहिं त होॾां त माण्हुनि चयोसीं हीरे खे छा कंदासीं। अहिड़ो ई मिसाल हिकिड़ो गॾह जो, गॾह वारो अमराओ उन हार लथो, हार में के इहे हीरा लॻल आहे। उन छा कयो गॾह खे मथे चढ़ी त गॾह शौक़ करे हिकिड़े सोनारे ॾिठो। चई गॾह में अहिड़ो क़ीमती हार। गॾह वारो त गॾह वारो, उनखे कहिड़ी ख़बर अथई हार में छा क़ीमत आहे। चिड़े ख़बर इहो हार मूंखे ॾे। चई न बाबा हीअ मुंहिंजी गॾह जी ख़ूबसूरती जो आहे। तोखे ख़बर आहे हिन हार जी जेकॾहिं तूं क़ीमत वठी त इहे गॾह तोखां विसरी वेंदा हलिया। एॾी वॾी क़ीमत वारो हीउ हार आहे। तो पोइ ही क़ुरान पाक ऐं क़ुरान पाक वारनि जी जेका इज़त आहे उहा अल्लाह वटि रसूलुल्लाह वटि एॾी वॾी इज़त आहे जो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़े इलाइक़े मां माण्हू आया। चवंदा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असीं मुस्लमान थिया आहियूं। हाणे असांजी ख़वाहिश आहे त तव्हां ईअं करियो पंहिंजे सहाबा किराम खे असांजे इलाइक़े न मोकिलियो। असांजे इलाइक़े वारा बि इस्लाम जा वॾा तलबगार आहिनि, वॾी तड़प रखंदड़ आहिनि। उहे बि इस्लाम क़बूल कंदा। हदीस पाक जा अल्फाज़ आहिनि पूरा 70 कारी क़ुरान पाक जा, क़ुरान पाक पढ़ाइण वारा। ओ मुसलमानो यादि रखिजो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे केॾा वॾा इहे अज़ीज़ साहबा किराम हुया जेके क़ुरान जा कारी हुया। इन्हनि 70 क़ुरा खे वठी विया ज़ालिमन गस में धोखो फ्रॉड करे बेवफ़ाई करे 70 जे 70 कारियनि खे शहीद करे छॾियो। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ख़बर पई आहे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस पाक जा अल्फाज़ आहिनि पूरे जो पूरो 1.5 महीनो नमाज़नि में हथड़ा खणी करे मोहम्मद करीम उन्हनि खे बददुआऊं कयूं त या अल्लाह ही मुंहिंजे क़ुरान जा कारी साहबा किराम जा कातिल ऐं मोहम्मद करीम लानत करण वारो बणाए करे न मोकिलियो वियो आहियां। पर हिननि ज़ालिमनि मोहम्मद करीम जे क़ुरान जे क़ुरा खे बेवफ़ाई सां धोखेबाज़ी सां जो शहीद कयो। मोहम्मद करीम 1.5 महीनो उन्हनि जे मथां लानतूं ऐं बददुआऊं कयूं ऐं नमाज़ में। एॾा मोहम्मद करीम खे प्यारा हुया। हे क़ुरान पाक पढ़ण वारा, हे क़ुरान पाक वारनि जो शान आहे। छा शान ॼाणनि गॾहूं चारण वारा, छा शान ॼाणनि क़ुरान पाक जो क़बरनि खे चटण वारा, छा शान ॼाणनि गाना ऐं मौसीक़ी ॿुधण वारा क़ुरान पाक वारनि जो, छा शान ऐं इज़त ॼाणनि दुनिया जी ढूंढ जे पोयां भॼ डुक करे सॼी ज़िंदगी अयाशी में ऐं फ़ाशन में गुज़ारण वारा त क़ुरान पाक वारनि जो शान चाहे। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो दौर आहे हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला मदीने जी बाज़ार ते बीठो आहे। माण्हू अचनि पिया, माण्हुनि खे चए थो त अल्लाह जा बानो छा तव्हांखे अल्लाह जे रसूल जी मिल्कियत जो हिसो न खपे। माण्हू चवनि था छो न असांखे खपे। अल्लाहु अकबर कबीरा। अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु फरमायो आहे अल्लाह जा बानो को मस्जिद नबवी में हलिया वञो, हिते रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मिल्कियत दौलत तक़सीम पई थिए विराइजी पए। माण्हू डुड़ंदा आया
अची करे मस्जिद में लेटाओ कि न दिरहम नजर आया, न दीनार नजर आया, न जानवर नजर आया, न कपड़ा लता के थाव ठिकर नजर आया। ओए फौरन वापस मोटी आया। अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु ते बिठो आ चवन था अबे हुरैरा मस्जिद में त कात दौलत तक़सीम थींदे नजर न आई आ। अबू हुरैरा चयो छा मस्जिद में तव्हां दाखिल थी आओ? जी हाँ दाखिल थिया हुयासीं। मस्जिद में तव्हां छा ॾिसी आया हो? जे असां ॾिसी आयासीं कुछ माण्हू अलॻि वेठा हुया, हिक ॿिए खे हलाल हराम जा कम सेखारे रहिया हुआ, ॿिया माण्हू हेॾा अलॻि वेठा हुया, क़ुरान पाक जी तालीम हिक ॿिए खे ॾिनऊं पिया। क्या माण्हू हेॾा ॾिठासीं उहे नमाज़ पढ़ी रहिया हुया। अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो वई हक़म वई हक़म वई हक़म, हाय अफ़सोस आ तव्हां ते, हाय अफ़सोस आ तव्हां ते। रात मीरास रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ओ दुनिया जा बुखियो, ओ दुनिया जा तालिब, ओ दिरहम दीनात जी तड़प रखण वारा, अल्लाह जे प्यारे पैगंबर जी दौलत या मीरास या दीन जी तालीम, कुरान जी तालीम, हलाल हराम कम सिखण ऐं सेखारण, नमाज रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मिल्कियत ऐं मीरात ऐं दौलत आ। मोहम्मद करीम जी दौलत दीन आ, कुरान आ, कुरान सिखण ऐं सेखारण आ। मोहम्मद करीम सॼी ज़िंदगी पाण 23 साल नबूवत वारा कुरान पाक सेखारियो, कुरान पाक सेखारियो, माण्हुनि खे तालीम ॾिनी। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ी दुनिया जे पोयां लॻा ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम खे कहिड़ी दुनिया जे पोयां लॻायो। सम्झो मुसलमानो वक़्तु आहे हयाती गुज़रंदे ख़बर ई कान पई पवे अॼु आहियूं सुभाणे हुजऊं या न हुजऊं। तौबा ताइब थी करे अल्लाह जे साम्हूं सुजूद थी करे गुनाहनि वारी ज़िंदगी जो बाइकाट करे इबादत में ज़िंदगी गुज़ारियो। रसूल करीम सां सच्ची मोहब्बत जो सबूत ॾींदे दीन सां मोहब्बत करियो। पाण बि पढ़ूं, बचनि खे बि पढ़ायूं, बचनि खे रुलायो पिनायूं न, पाण बि दीन सां मोहब्बत रखियूं, बचनि खे बि दीन जी मोहब्बत सेखारियूं। माल दौलत अल्लाह ताला जे दीन ते वध में वध ख़र्च करियूं, जीअं त दुनिया में बि क़ब्र में बि आख़िरत में बि असां अल्लाह ताला जे साम्हूं सुरख़ुरू थी करे उथूं। अल्लाह साईं खां दुआ आहे त अल्लाह से मूंखे अव्हां खे कयल नसीहतनि ते गौर व फ़िक्र करण खां पोइ पंहिंजी इस्लाह कनि तौफ़ीक़ फ़रमाए। आमीन। वाखिर दावा।